छात जे मथा मथा हलूं हा बोर्ड हिकिड़ो बि सही कोन्हे, सभु बुढ था पिया बोर्ड ते कंहिं ते का शइ न आहे लिखियलु ई आहिनि ॿाहिरि जे वेहण जी जॻह सिपाहियुनि जी भली ॻाल्हि आहे हा इहा भली ॻाल्हि आहे हिते ई लॻल आहे हाणे हिते बोर्ड लॻल आहे न, इन में ज़रूरु लिखियलु हूंदो त ही कंहिंजी जाइ आहे, सिपाहियुनि जी या कंहिंजी। अयाज़ त ईअं त चए निकाल जो आहे। हा लॻे त ईअं थो न हेठां ई त थोरा हीप निकाला होॾां हू मूंखे निकाल जो थो लॻे या ईअं थी सघे थो त हिते को सिपाही वेहंदा हुजनि हा निकाल बि हुजे हा ज़ाहिर आहे। हिते बीहे न